सिंध जे यगाने ऐं मुनफ़रद फ़नकार जलाल चांजो पंहिंजे फ़न जी हैसियत सां ॾेह तोड़े परदे में वॾी मञता माणी आहे। जलाल चांजो 10 जनवरी 1944 में नौशरो फ़िरोज़ जे ॻोठु हाजी फैज़ महमद चांजो में पैदा थियो। जलाल चांजो जो वालिद हिकु वॾो ज़मींदार हो। पीउ खेसि माल चाढ़ण बदिरां खेसि दर्ज़ी बनाइण बि चाहियो पिए। इन लाइ खेसि मोरो में हिकु उस्ताद वटि दर्ज़ी को कमु सिखण लाइ खेसि छॾियो वियो, पर उते बि संदसि दिलि न लॻी, जिते हू मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा रेडियो ऐं टेप ते कलाम ॿुधंदो रहियो। जंहिं सबबि संदसि ध्यानु कलाम ॿुधण में वधीक हो ऐं कपिड़ा सिबण में घटि रहियो। उन करे उस्ताद खेसि मारकुट बि कंदो हो। इन करे उतां बेज़ार थी वापसि ॻोठु अची जलाल चांजो माल चाढ़णु शुरू कयो। फ़न सां बेइंतिहा चाह जे करे हू झर झंग में ॻाईंदो वतंदो हो ऐं ॻाइण वॼाइण जो शौक़ु बि हुनजो वधंदो वियो ऐं माल चाढ़ण में बि हुनजी दिलि न लॻी। तंहिं करे घर में खेसि दड़का पिणु मिलंदा रहिया, पर संगीत सां इश्क़ जी इंतिहा हुनखे मीरपुर माथेलो पहुचाए छॾियो, जिते हुन मशहूरु फ़नकार अली गुल मेहर खां बाक़ाइदे राग सिखणु शुरू कयो। ॻाइण ऐं वॼाइण जो शौक़ु वधंदो वियो ऐं माल चाढ़ण में बि हुनजी दिलि न लॻी। तंहिं करे घर में खेसि दड़का दाबा पिणु मिलंदा हुया, पर संगीत सां इश्क़ हुनखे मीरपुर माथेलो में मशहूरु फ़नकार अली गुल मेहर वटि पहुचाए छॾियो, जिते हुन राग जी सिख्या शुरू करे छॾी। 1970 जे ॾहाके में संदसि पहिरीं कैसेट पारस कंपनी कढी, जंहिंजो कलाम हल न मिठू एॾी लोॾ करे मुंहिंजी जानिब जान जलाई थो तमामु वॾी मक़बूलियत माणी। जलाल चांजो न रुॻो यकतारे ऐं चपड़ीअ जो बादशाह हो, बल्कि सिंधी कैसेटनि जो बि इहो ई बादशाह हो। जंहिं जलाल चांजो सिंध में कैसेट जी दुनिया में पंजाबी गाननि जो जिते राज हो, इनायत हुसैन भट्टी, नूर जहान फ़नकार तोड़े ॿियनि फ़नकारनि जे आवाज़ में ट्रैक्टरनि ते कैसेटूं ॿुधण में ईंदियूं हुयूं, उते उस्ताद मंज़ूर अली ऐं अली ख़ान जीवणी बाई तोड़े ॿियनि सिंधी फ़नकारनि जूं कैसेटूं बि ॿुधण में ईंदियूं हुयूं। उते जलाल चांजो वॾी मक़बूलियत माणी। मतिलबु त सिंधी कैसेट कल्चर तमामु घणो पोइते हो। जलाल चांजो इन्हनि ॻाइणनि मां हो जिन जी मञता खे ॾिसी रेडियो पाकिस्तान खेनि रिकॉर्ड ते करण ते मजबूर थियो। सिंध जे हिन अज़ीम फ़नकार जी हयाती जा ॾींहुं 10 जनवरी 2001 राति जो 10:30 वॻे पूरा थिया। जलाल जे विछोड़े ते सिंध जे हज़ारे माण्हुनि में तॾा विछाया विया, जंहिंजो मिसाल सिंध जे कंहिं ॿिए फ़नकार जे विछोड़े ते नथो मिले। हिन अज़ीम फ़नकार जो विछोड़ो अॼु 20 साल गुज़री विया आहिनि, पर अवाम में संदसि मक़बूलियत में का बि घटिताई नाहे अची सघी। अॼु बि संदसि आवाज़ झर झंग ट्रैक्टरनि गाॾियुनि ओताकनि ते गुंजंदो रहे थो। खेसि अॼु बि सिंध वासी उन्हीअ मोहबत ऐं उकीर सां सारीनि था।